उडेरो लाल लॻ ॻोठ मोहम्मद हसन हिंगोरो जा रहवासी पप्पू हिंगोरो रहम हिंगोरो पारां बासर वॾेरे ग़ुलाम मुस्तफ़ा हिंगोरो गुल हिंगोरो ऐं ॿियनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ प्रेस क्लब वारो एहतिजाज कंदड़नि जो चवणु त बासर वॾेरो मुस्तफ़ा हिंगोरो ऐं वॾेरो गुल हिंगोरो असां लाइ ज़मीन तंग करे छॾी आहे। हिन जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु असांजे घर ते हथियारबंद माण्हू वठी घरनि ते बिना जवाब फायरिंग करे असांजे लोढ़े खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। हर रोज़ पुलिस जा अटाला साण करे असांजे घरनि ते बिना जवाब काह करे चादर चौदीवारी जो तक़दुस पायमाल करे थो ऐं ॾोहारनि खे वठी असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि IG सिंध DIG हैदराबाद SSP मटियारी खां मुतालबो कयो त फौरी तौर बदमस्त वॾेरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची